الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم سندھ जे पाणी जे हंजकड़ी जेकी थिए थी उन जे मुतलिक़ मां थोरो अर्ज़ु कंदुमि तव्हां सम्झो। हिकु त पंजाब पंहिंजो पाणी जेको हुयो उहो विकिरो करे छॾियो, सिर्फ़ु सिंध जो पाणी अची बचियो आहे, दरिया सिंध, जंहिं ते सिंध जो हक़ु आहे, ॿिए कंहिंजो हक़ु कोन्हे। ऐं उन में बि जेके असांखे सफ़ा घोटा ॾींदा, मारींदा, त उन जो नतीजो इहो थींदो त सिंध में बदमनी थींदी, सिंध में बुख थींदी, ऐं पहिरियां बि लॉ एंड ऑर्डर सही कोन्हे, पोइ चोरियूं धाड़ा फुर थींदा, जंहिंजे करे सिंध तबाह बर्बादु थींदी। ऐं असूली तौर ते हक़ु जेको आहे पुछड़ी वारनि जो पहिरियां आहे। असां पुछड़ी में आहियूं, टेल ते आहियूं, तंहिं करे टेल वारनि खे पहिरियां पाणी ॾियणो आहे। इहो बैनुल अक़वामी कानून आहे, इहो इस्लामी कानून आहे, ऐं इहो पाकिस्तान जो कानून बि इहो चए थो। पर असां सां ज़्यादती थिए थी, नहरा जेके केनाल कढनि था, उन जे नतीजे में असांजी सिंध जेकी आहे उहा बर्बादु थींदी ऐं तबाह थींदी, जंहिंजे करे असां वटि धाड़ा फुर पहिरियां बि आहिनि। जॾहिं बुख मुया त उहे सभु कुझु थींदो, ऐं सिंध खे बेज़ार न कयो वञे, सिंध खे बेज़ार न कयो वञे इन हद ताईं जो सिंध खे मां सम्झां थो सज़ा इहा मिले थी, छो त सिंध असेंबली पहिरियों ई करारदाद मंज़ूर कई पाकिस्तान जी, न पंजाब कई, न सरहद कई, न बलूचिस्तान कई, सिंध ई इहा करारदाद मंज़ूर कई। उन जे नतीजे बजाए जे उनखे को फ़ाइदो मिले, उनखे जो एहसान मञियो वञे, पर उन जे बजाए उन खे तबाह कयो वञे थो, बर्बादु करण जा उपाउ वरिता वञनि था। जंहिंजे करे मां सभिनी असांजा MNA MP जेके बि आहिनि, सभिनीनि खे चवंदुमि महिरबानी करे तव्हां असेंबली में ॻाल्हायो, इहो आवाज़ु बुलंद कयो। ऐं ज़रदारी आहे इहे जेका आहिनि उहे पंहिंजे वक़्ती फ़ाइदे जे लाइ, वज़ीर आज़म बणाइण जे लाइ या कंहिं बि लालचनि में अची करे कनि था, उहे ईअं न थिए जो घड़ी खां पोइ तव्हां सभई जनरल जज जेको फैज़ ईसा उन अॻे पोइ सभई तव्हां मुंहुं लुकाए घुमो फिरा, ऐं तव्हांजे लाइ हशर उहो थींदो जो माण्हू सभु तव्हांजे दरनि ते तवा टंगींदा ऐं तव्हांखे ज़लील ख़्वार कंदा। सो तव्हां महिरबानी करे पंहिंजे हक़ ते विढ़ो, जाइज़ ॻाल्हि आहे, हक़ी आहे। कालाबाग डैम जे लाइ सभिनी आवाज़ु बुलंद कयो त कालाबाग डैम जेको ठहिणो उहो न ठहियो। हाणे बि जेकॾहिं तव्हां वक़्ती अख पटींदा हुए ऐं तव्हां जेकॾहिं उन में कोशिशि कंदा हुए त इनशा ताला तव्हां सभई गॾिजी करे कोशिशि करो त इहा नहरां जेकी निकिरे थियूं, 6 केनाल निकिरनि थियूं, इहे न थींदियूं। अॻे बि सिंध में पाणी जी खोट आहे, वाराबंदी हले थी, दरिया में पाणी आहे कोन, ऐं दरिया जे पाणी न हुजण जे करे तकलीफ़ आहे हर कंहिंखे। वाराबंदी ते हाणे बि भॾा थियनि था, फ़साद थियनि था, रोज़ मतिलबु पाणी ते माण्हू वाराबंदी ते विढ़नि था पिया। तो तंहिं करे महिरबानी करे इन ते तव्हां गौर करो। असांजा MNA MP सियासतदान लालच में अची इन जो वज़ीर आज़म बणाईंदा तव्हांजे बिलावल खे, उन जे एवज़े में सॼो कुझु करो त बिलावल वज़ीर आज़म उहो ई कोन्ह थींदो। बिलावल जी कैटेगरी कोन्हे जो बिलावल वज़ीर आज़म थिए। तंहिं करे महिरबानी करे तव्हां अखि पटो ऐं हमेशह लाइ तव्हां पंहिंजो हक़ु जेको आहे विञाए न वियो। ऐं मां अर्ज़ु कंदुमि ॿियो त जेकॾहिं तव्हांखे एतिरो ई पाकिस्तान सां मोहबत आहे ऐं तव्हां जेकॾहिं चाहियो था त पाकिस्तान में अनाज थिए, त तव्हां महिरबानी करे इहो कमु करो जो तव्हांजा पाणी जेको आहे पंजाब, बलूचिस्तान, सिंध, पहाड़ी पाणी जेको आहे उहो सभु ज़ाइ थिए थो ऐं पाणी नुक़सानु ॾिए थो। हिकदमि अची छर जो अचे थी, माण्हुनि जा ट्रपड़ ॿुॾे थी, सभु कुझु फसल तबाह थी वञे, काशी नथी बचे। उते तव्हां डैम ठाहियो ऐं इहो तव्हांजे मथां हर को तव्हां इन खे हर को तस्लीम बि कंदो
ऐं उहा डेम जेको हूंदा देरि पाए हलंदा, ऐं उन डेमनि ते तव्हां महिरबानी करे तवजो ॾियो ऐं उन में सभु कंहिंजो फ़ाइदो आहे। ऐं उन में मां सम्झां थो कंहिंखे एतिराज़ बि न हुजणु घुरिजे, न सिंध खे न पंजाब खे न कंहिंखे। ॾिठो त सिंध में केॾी तबाही थी सिर्फ़ु इन करे जो डेम न हुया। पहाड़ी पाणी जेको अचे थो पहाड़ खां मथे किरे थो, उहो फसल तबाह करे थो, घर तबाह करे थो, माण्हू तबाह थियनि था, का शइ नथी बचे। कई महीननि ताईं उहो पाणी बीहजी वञे थो, जंहिंजे नतीजे में माण्हू बर्बाद ज़लील ख़्वार थियनि था। त तंहिं करे मां तव्हांखे इहो अर्ज़ु करूं त जेकॾहिं तव्हांखे एॾी मुल्क सां मोहबत आहे त कोन, पर वरी बि जेकॾहिं तव्हांखे थोरी घणी का शर्म हया आहे त महिरबानी करे तव्हां इहे कमु करो जंहिंमें तव्हांजी भलाई बि थिए, मुल्क जी भलाई थिए। तव्हांजी भलाई चाहे, तव्हां भलाई चाहियो कोन था, पर मुल्क जी भलाई थिए। अच्छा, मेरे सां उहे चयो थी गवर्नमेंट असां वटि पैसो न आहे पीआई विकिरण जे चकर में, पोइ छी केनाल जा एतिरी हेठि माण्हू अरबें रुपया लॻंदा, हे पैसा काथो ईंदा? हेतिरो टोपी ड्रामो ठाहे बीठा आहिनि, मां सम्झां। बाबा इहे सॼा टोपी ड्रामा आहिनि, तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे। जेको बि पैसो आहे उन्हनि वटि पाण वटि आहे। हाणे पीआई जो मां ॿुधो आहे त इहो वरी ख़रीद करे जी पंजाब हुकूमत ख़रीद करे थी। मतिलबु त इहे सॼी बदमाशी आहे, हिकिड़ी बेशर्माई आहे। पाकिस्तान खे तबाह करे हिन मां त छा छॾियो छा अथनि? पाकिस्तान जो कुझु छॾियो त कुझु कोन अथनि। पाकिस्तान खे ज़लील ऐं रुसवा करे छॾियो अथनि। पाकिस्तान आख़िरी स्टेज ते वञी पहुतो आहे डिफॉल्ट में। तो तंहिं करे इहे जिन जो नतीजो इहो आहे कि टास मिलियल आहे त पाकिस्तान खे इन हद ते पहुचायो जो पाकिस्तान को पंहिंजो कुझु करे न सघे, जंहिंमें सभु मुलविस आहिनि। ईअं न जो सिर्फ़ु सियासतदान, हर कोई सभु मुलविस आहिनि हिन में, ऐं उहे इन करे सभु कुझु थिए थो। ऐं महिरबानी करे जेतिरी मां अर्ज़ु कंदो तव्हांजे सियासतदाननि खे त होश करे नाखुन वठो, होश करो। ईअं न जो कल्ह खे इहे माण्हू सॼा तव्हांजे दरनि ते अची विया आहिनि, जीअं त फैज़ ईसा खे जिते निकिरी न सघंदा, तव्हां बि निकिरी न सघो। कल्ह खे इहो तव्हां सां हशर थींदो ऐं तव्हां पंहिंजो इज़त इन में आहे तव्हांजी, त तव्हां महिरबानी करे इन में पंहिंजो किरदारु अदा कयो। मियाँ साहब सिंध में अवामी जमात जो है, अपने कहलवाने वाली जो जमात है, वो पाकिस्तान पीपल्स पार्टी है और इस वक्त वो सिंध हुकूमत का हिस्सा भी है। और ये जो सिंध में गैर कानून जो किनाल निकाले जा रहे हैं, इस पर इस वक्त तक सिर्फ कौम परस्त जमातों की जानब से ही एहतजाज हुआ है। और सिंध की जो दूसरी सियासी जमातें हैं, चाहे वो जितनी भी सियासी जमातें हैं, उनकी तरफ से भी इस वक्त तक खामोशी इख्तियार की गई है। पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफ से भी खामोशी इख्तियार की गई है। तो आप क्या समझते हैं कि अगर जो दूसरी पाकिस्तान पीपल्स पार्टी के अलावा दीगर जो सियासी जमातें हैं और जो इस वक्त जैसे आप जैसी शख्सियात भी हैं या जो दरगाहें हैं, कोई ऐसा अलायंस बनाया जाए, ग्रैंड अलायंस बनाया जाए इस किनालों को रोकने के लिए, तो क्या इससे ये जो किनाल गैर कानूनी जो किनाल है वो बंद हो सकते हैं? सब कुछ हो सकता है, लेकिन ईमानदारी के साथ अगर काम किया जाए। अगर वो सौदा करते हैं बिलावल का कि वज़ीर आज़म बनाए बिलावल को, इसकी कुर्बानी के लिए पूरी सिंध को बर्बाद कर रहे हैं, सिंध को तबाह कर रहे हैं। और सिंध मेरा ख्याल है कि सिंधी माफ़ कभी नहीं करेंगे। बिलावल तो क्या उसका बाप भी कुछ नहीं कर सकेगा। आखिरी स्टेज यही होगी, जैसे फैज़ ईसा के साथ हशर हुआ है, इनके साथ भी यही हशर होगा और ये जलील और ख्वार होंगे। देखना लेना, मैं गारंटी देता हूँ कि ये मेरी पेशिन को है कि अगर इन्होंने ये बनने दिया सौदा, वैसे बिलावल कभी नहीं बनेगा। ये उनका ख्वाब है, इनको बेवकूफ़ बना के वो कर रहे हैं। हालांकि ये मुमकिन ही नहीं है कि बिलावल को वज़ीर आज़म बनाया जाए। नहीं भाई साहब, मेरा कहने का मकसद है कि क्या ये किनालों के खिलाफ सिंध की जो सियासी जमात है, क्या इसके लिए ग्रैंड अलायंस बनाने की जरूरत है? क्या ये वक्त है? इस ज़रूरी है, इंतहाई ज़रूरी है। सिंध वाले लोग जो जब तक नहीं उठेंगे तो ये काम नहीं होगा। सब सोए हुए हैं और सिंध को बर्बाद करने में मैं समझता हूँ कि इन सब का हाथ है। अगर नहीं हाथ है तो उठते क्यों नहीं है? उठना चाहिए इन सबको। जब तक नहीं उठेंगे तो ज़ाहिर है जितना भी है वो खामोशी, जो भी करे खामोशी है, वो ये ऐसा समझो कि वो उनके साथ मिले हुए हैं। वो सिंध को बर्बाद करने में उनका हाथ है। अच्छा मियाँ साहब, जैसा कि कौम परस्त तंजीमों की जानिब से मुख्तलिफ सिंध के इलाकों में एहतजाजी मुजाहरे तो किए जा रहे हैं, क्या आप ऐसी तहरीक का हिस्सा बनेंगे? आप अपनी सरबराही में कोई ऐसा कोई जोड़ तोड़ करेंगे कि इनका जो भाई बात यह है कि अगर पूरी कौम अगर एक साथ हो जाती है, कौम परस्त जो है वो अपने उनकी महदूद है,
ان کے ساتھ میں کیسے گھوم سکتا ہوں؟ وہ کام اچھا کر رہے ہیں، اس میں کوئی شک نہیں، لیکن ان کا اور ہمارا فاصلہ کافی ہے. سب عوام اگر ساتھ ہو جائے تو میں ان کے ساتھ بالکل ہوں گا، مرنے تک میں ان کے ساتھ ہوں گا. میں صاحب جی کنहिं دور میں کالا باغ ڈیم کے خلاف دھرڻو لॻو سندھ پنجاب بارڈر تے محترمہ جی قیادت میں بشیر خان قریشی قیادت سॼي سندھ جي هڪڙي گڏ थी हुई. छा हाणे बि अहिड़ो थी सघे थो त संगूरा कॉन्फ्रेंस सियासी पार्टियूं समूरियूं गॾिजी करे माने वॾो हिकु धरणो हणणु खपे या सिंध पंजाब बॉर्डर ते तव्हांजे हवाले सां छा था चओ? इन जी सख़्त ज़रूरत आहे، इन जी सख़्त ज़रूरत आहे، लेकिन इहो ओतिरे ताईं न थींदो जेसि ताईं हिननि खे अकुल न ईंदो. जंहिं महिल पाणी हिन जो साह घुटियो, पाणी बंदि थियो, बुख मरंदा, पोइ चवंदा हा हाणे असां छा कयोसीं. हिन महिल टाइम आहे, महिरबानी करे इहे जेके बि आहिनि असांजा इहे कोशिशि करे सभु यकजा थी, पीपल पार्टी हुजे कहिड़ी बि पार्टी हुजे, असां उन सां गॾु इन में शामिलु थींदासीं. हालांकि असांजो पीपल पार्टी जो काफ़ी फ़ासिलो आहे, लेकिन असां इन में गॾिजी करे सभिनी सां गॾु आहियूं. छो सिंध जो मसइलो आहे, सिंध जे मसइले में असां उन सां कंहिं बि क़िस्म जी हर क़िस्म जो ताउन कंदासीं. हिकु तरफ़ आसिफ ज़रदारी जेको कैनालनि जी मंज़ूरी बि ॾिए थो पियो, ऐं ॿिए तरफ़ जेकी सिंध जी माना वज़ीर आला सिंध आहे, ॿिया आहिनि जेके जाम खान छोरो आहे जो एजुकेशन जो मिनिस्टर बि आहे, समूरा मुखालफ़त कनि था. तव्हां हिन जी पॉलिसी कीअं था ॾिसो? माना हिकिड़ी उनजी पार्टी जो सरबराह उहो जेको आहे हिमायत करे थो. नूरा कुश्ती ॿुधी अथव न, इहा नूरा कुश्ती हले थी, इहे ख़ाली हवाल आहिनि. इहा नूरा कुश्ती तव्हां पार्टियुनि जे हवाले सां इहो फरमायो वियो, अवाम जे लाइ तव्हांजी छा मैसेज हूंदो? अवाम खे इहो मैसेज आहे, सॼो अवाम उथे न, अवाम जो मतिलबु फर्ज़ु आहे, छो त अवाम बि बुख मरदी न, इहे भॼी वेंदा उहे, इन जा पैसा उहे ॿाहिरि रखियल आहिनि. अवाम बुख मरदी, ग़रीब बुख मरदो, राह खे पाणी न मिलंदो, फसल न थींदो, त राह यानी सिंध में या छा गुज़ारो बि सिर्फ़ु पाणी ते आहे न. जेकॾहिं पाणी न हूंदो त पोइ बुख मरदा ज़ाहिर आहे, पाण विढ़ंदा, फसाद थींदा, चोरियूं थींदियूं, फॾा थींदा. अॻे बि सिंध जेको तबाह बर्बाद आहे इन धाड़नि फुरनि जे करे. अच्छा मियां साहब, असां अवामी सर्वे जे हिसाब सां ॾिठो आहे त अवाम लीडरशिप ते एतबार नथी करे, इन जे करे ॿाहिरि निकिरण लाइ तयारु न आहे. लीडरशिप करप्ट आहे, ऐं इन हिसाब सां तव्हां अगरि लीडरशिप करणु चाहियो तव्हां, पोइ अवाम तव्हां सां निकिरंदी इनशाअल्लाह. मां त ग़ुलामी ॾींदुसि, बिल्कुलु ग़ुलामी ॾींदुसि, हर लिहाज़ सां ग़ुलामी ॾींदुसि. अवाम जेकॾहिं गॾु थिए त मां उन्हनि बिल्कुलु ग़ुलामी ॾींदुसि, मां हुन सां बिल्कुलु साथ ॾींदुमि. मां त इन हद ताईं चयो त मां पीपल पार्टी सां गॾिजी करे अगरि उहो निकिरंदा त मां उन्हनि सां बि गॾिजी करे सिंध जे लाइ मां वेठुसि. इसका मतलब है कि अगर सिंध की तमाम सियासी जमातें, कॉन्फ्रेंस जमातें, अवाम सिंध पंजाब बॉर्डर पर धरना लगाने का ऐलान करते हैं तो आप इसकी मेज़बानी करने का भी ऐलान करते हैं? इंशाअल्लाह ताला जो हो सका मैं करूँगा. मैं अपने हैसियत के मुताबिक जितना हो सका मैं करूँगा.